अस्सलाम वालेकुम नाज़रीन। की टीवी ते ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल इस्लामिया मिसण वॾी ते नया आयल हेड मास्टर धणीवश लिगारी पंहिंजो कमु करणु शुरू करे छॾियो। धणीवश लिगारी ईंदे ई स्कूल जी जेकी डेकोरेशन आहे उनखे चेंज कयो। पाण स्कूल जे रस्ते ते मेन रस्ते ते स्कूल जे हवाले सां बोर्ड लॻारायो। उनखां अलावा स्कूल में जेके आहिनि क्लास रूमनि ते नाला ऐं हेड ऑफिस जेकी आहे हेड मास्टर जी उन ते तक़रीबन 99 स्कूल में नज़र में आई। संदसि चवणु आहे त कोशिशि आउं इहा कंदुसि त हिन स्कूल खे मयारी बनाया। चाहे त हीउ स्कूल असांजे बुज़ुर्गनि मौलवी अब्दुल करीम लगारी ऐं मौलवी मोहम्मद इस्माइल लगारी जी ॾिनल असांखे हिकिड़ो तोहफ़ो आहे, जंहिंखे बहितर खां बहितर बणाइणु असांजी ज़िम्मेवारी में शुमारु आहे। त आउं कोशिशि कंदुसि त आउं जंहिं स्कूल में पढ़ियो आहियां उन स्कूल जी तरक़ी ऐं भलाई लाइ ऐं तव्हांजे पढ़ंदड़ मुस्तक़बिल जे ॿारनि जे लाइ बहितर खां बहितर कमु करियां। संदसि अहिड़ी कोशिशि खे ॾिसी असांजी बि दिलि चयो त छो न स्कूल जी वीडियो ठाहे रखिजे ऐं ॾेखारिजे मिसण वासियुनि खे त वाक़ई स्कूल में कमु थियल आहे। पाण हेड मास्टर साहबु वेठो आहे ऑफिस में बि, साइड में क्लर्क गुलज़ार लिगारी वेठल आहे। ऐं तव्हां ॾिसोसि स्कूल में केॾी चाकिंग सां सुहिणा बैत लिखियल आहिनि ऐं स्कूल जे बारे में पूरी डिटेल लिखियल आहे। ऐं केतिरा कंहिं स्कूल क्लास में शागिर्द आहिनि उहो तफ़सील बि बोर्डनि ते हिन ॾेखारियो आहे। जी नाज़रीन, ही तव्हांखे ॾेखारियूं पिया गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल इस्लामिया मिसण वॾी। जेको गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नेशनलाइज़ इस्लामिया मिसण वॾी हो, हाणे सिर्फ़ु गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल इस्लामिया मिसण वॾी आहे। जी ही एडवांसमेंट जो चार्ट आहे जेको 1972 खां पोइ जेके बि आया आहिनि 1972 खां वेंदे धणीवश लिगारी ताईं जी पूरी हिन में लिस्ट शामिल आहे। ऐं जेके जिन मां कंहिं त वीचारा फौत थी चुका आहिनि, जेके कुझु हयाती आहिनि ऐं कुझु रिटायर थी विया आहिनि, कुझु ऑन ड्यूटी मौजूदु आहिनि। जी नाज़रीन, ही गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल इस्लामिया मिसण वॾी आहे, जंहिंजी कारकर्दगी तमामु बहितर आहे। तइलीम जो महर बि बहितर थियो आहे ऐं स्कूल जो डेकोरेशन जेको कयो वियो आहे जेको तमामु ही तव्हां ॾिसो त बोर्ड लिखियो पियो आहे ऐं हिन ते केतिरा ॿार स्कूल में दाख़िल आहिनि ऐं केतिरी हिननि जी हाज़िरी लॻे थी, उहो सॼो हिन चार्ट ते ॾिनल आहे। ऐं नोटिस बोर्ड बाक़ाइदा लॻाया विया आहिनि जीअं माण्हुनि खे ख़बर पए ऐं जेको ईंदड़ माण्हू या को ऑफिसर विज़िट करणु अचे त उनखे हिन मां ई मालूम थी वञे त हिते छा आहे। जी ही ॿार आहिनि जेके ग्राउंड में रांदि रही रहिया आहिनि, स्कूल में पढ़ंदड़ ॿारड़ा ऐं रिसेस जो टाइम आहे। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त धणीवश लिगारी जी कारकर्दगी ऐं हिन जी कोशिशि आहे त स्कूल खे बहितर बनाए। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असांखे इजाज़त। अला